सेपीन सिंधी अकेडमी ते भली कार। अॼोको असांजो मौज़ू आहे सेल डिवीजन या सेल जी विरासत, यानी पुराणनि सेलनि मां नवनि सेलनि जो ठहणु। धरतीअ ते जेके बि जानदार मौजूदु आहिनि उन्हनि जो जिस्म वधे पियो, उहे वॾा थियनि पिया। ईअं छो पियो थिए? इहो सभु सेल डिवीजन जे करे ई थिए पियो। सेल डिवीजन में हिकिड़ो सेल विरहाइजी करे खोड़ सारा नवां सेल ठाहींदो रहंदो आहे। डेफिनेशन: सेल डिवीजन में हिकिड़ो सेल केतिरनि ई सेलनि में विरहाइजी नवां सेल ठाहींदो आहे। इहो वाध वेझ लाइ, रिपेयर लाइ ऐं पैदाश लाइ ज़रूरी आहे। सेल जी विरासत जी अहमियत कहिड़ी कहिड़ी आहे, अचो त उहा पढ़ूं। ॿार खां वठी वॾे थियण ताईं जिस्म जी वाध वेझ लाइ ऐं गिरोथ लाइ ज़रूरी आहे। रत जा पुराणा सेल या जिस्म जा बक़ाया पुराणा सेल मरनि था ऐं उन्हनि मां वरी नवां सेल ठहनि था सेल डिवीजन जे करे। ॿूटे में ॿिज जे फुटण खां वठी करे उहो ॿिज वॾो थी सलो ठाहे, संग ठाहे ऐं उहो वणु थी वञे, सभु सेल डिवीजन जे करे ई। कॾहिं नोट कयो अथव त कोई माण्हू फटिजी पवे, उनमें फट थियनि ऐं उहे फट आहिस्ते आहिस्ते छुटणु शुरू थी वञनि। इहे फट कीअं छुटंदा आहिनि? इहे ईअं छुटंदा आहिनि त उन्हनि फटनि में सेल डिवीजन थींदी आहे ऐं नवां सेल ठहणु शुरू थी वेंदा आहिनि। जरासीम या नंढड़ा जानदार उहे बि साॻे तरीक़े सां वधंदा रहंदा आहिनि। उन्हनि में सेल डिवीजन थींदी आहे, नवां सेल विरासत करे ठहंदा रहंदा आहिनि। टाइप्स ऑफ सेल डिवीजन: सेल जी विरासत जा क़िस्म ॿ आहिनि। हिकिड़ो आहे माइटोसिस ऐं ॿियो आहे मियोसिस। माइटोसिस में समूरे जिस्म जा सेल ठहंदा रहंदा आहिनि ऐं जिस्म वाध कंदो रहंदो आहे। ॿी आहे मियोसिस। मियोसिस में सेक्स सेल या जिनसी सेल ठहंदा आहिनि, यानी नर सेल स्पर्म ऐं मादी सेल ओवा या ओवम मियोसिस जे ज़रिए ई ठहंदो आहे। माइटोसिस ऐं मियोसिस ते मुकमल वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, उहो जल्द अज़ जल्द अपलोड थींदो।